Welcome to Time News Studios. You are watching 6 p.m. Bulletin. वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि क़ौमी इक़्तिसादी काउंसिल जो इजलास नए माली साल जी तरक़ियाती बजट जी मंज़ूरी ॾिनी वेंदी। इजलास में गिलगित बल्तिस्तान समेत चइनी सूबनि जा वॾा वज़ीर ऐं सूबाई नुमाइंदा शरीक। ज़रियनि जो चवणु आहे त ईंदड़ माली साल लाइ क़ौमी तरक़ियाती बजट में 4000 अरब रुपया ऐं PSDP जी मद में 1000 अरब रुपया रखण जो इम्कान आहे। वफ़ाक़ी सूबाई हुकूमतूं बिजली ऐं गैस ते का बि सब्सिडी फ़राहम न कनि। सूबाई हुकूमतूं राइट साइज़िंग करे नयूं नौकरियूं ॾियण ते पाबंदी लॻाइनि। IMF हुकूमत आॾो नवां मुतालबा रखी छॾिया। ज़रियनि मूजिबि IMF मुतालबो कयो आहे त ईंदड़ वफ़ाक़ी सूबाई बजट में समूरनि तइ थियल शर्तुनि ते अमल दरामद कयो वञे। सूबाई हुकूमतूं ख़र्च घटि करण जी क़दमनि जी लिखत में ज़मानत ॾियनि। सूबाई हुकूमतूं बजट में कारोबार जो माहौल बहितर बणाइण जी क़दमनि खे बि यकीनी बणाइनि। तइ कयल हदफ़नि ते पार्लियामेंट में मौजूदु समूरनि जमातुनि खे एतमाद में वठी हासिल करण खे यकीनी बणायो वञे। तइ थियल हदफ़ हासिल करण लाइ सूबा बजट जे क़दमनि ते अमल दरामद यकीनी बणाइनि। IMF जो चवणु आहे त बिजली ऐं गैस जी चोरी ऐं स्मगलिंग रोकण लाइ वफ़ाक़ ऐं सूबा गॾिजी अमली क़दम खणनि। सूबा ज़रई आमदन ते टैक्स उगाड़ी लाइ हिकमत अमली खे बजट जो हिसो बणाइनि। पाकिस्तान रेलवेज़ जो ईद उल अज़हा ते मुसाफ़िरनि लाइ 20% भाड़नि में रियायत जो ऐलान। रेलवे तर्जुमान मूजिबि ईद उल अज़हा जे पहिरें, ॿिएं ऐं टीं भाड़नि में 20% रियायत ॾिनी वई आहे। भाड़नि में रियायत ईद जी स्पेशल ट्रेनुनि ते लागू न हूंदी। रियायत रुगो करंट बुकिंग ते दस्तियाब हूंदी। नए चीफ इलेक्शन कमिश्नर ऐं 2 मेंबर्स जी मुक़ररी ते मुशावरत शुरू। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ़ ख़त लिखी अपोज़िशन लीडर उमर अयूब खे मुलाक़ात जी दावत ॾेई छॾी। वज़ीर-ए-आज़म ख़त में चयो आहे त चीफ इलेक्शन कमिश्नर ऐं 2 मेंबर्स जी मुलाज़मत मुदो 26 जनवरी ते ख़त्म थी चुको आहे। चीफ इलेक्शन कमिश्नर ऐं 2 मेंबर्स में आर्टिकल 215 तहत कमु जारी रखियो आहे। चीफ इलेक्शन कमिश्नर ऐं मेंबर्स लाइ तजवीज़ूं पार्लियामानी कमेटी ॾांहुं उमारणु घुरिजनि। चीफ इलेक्शन कमिश्नर ऐं मेंबर्स जी मुक़ररी बाबति मुशावरत लाइ मुलाक़ात करण जी दावत ॾियां थो। भारत पाकिस्तान खे नुक़सान पहुचाइण जे लाइ कूड़ ॻाल्हायो। अॼु भारत में पाकिस्तान जी सिफ़ारती कामयाबी ते मातम आहे। आलमी बिरादरी असांजी पोज़ीशन खे सुठी सतह सम्झी रही आहे। नायब वज़ीर-ए-आज़म इसहाक़ डार जी प्रेस कॉन्फ्रेंस। इसहाक़ डार चयो आहे त दोस्त मुल्कनि खे आगाह कयो त भारत पहलगाम वाक़े जो असां ते इल्ज़ाम लॻायो। हाणे सॼी दुनिया पाकिस्तान जे मौक़िफ़ खे तस्लीम करे रही आहे। भारतीय जारहियत ते चीन पाकिस्तान जे मौक़िफ़ जी हिमायत कई। पाकिस्तान पंहिंजे दिफ़ा जो हक़ इस्तेमालु कंदे भारतीय जारहियत जो भरपूर जवाबु ॾिनो। पाकिस्तान जो सिफ़ारती वफ़द वाशिंगटन वियो आहे। बिलावल भुट्टो जी अॻुवानी में वफ़द पाकिस्तानी मौक़िफ़ उजागर करण लाइ आलमी दौरे ते आहे ऐं दुनिया पाकिस्तान जी सिफ़ारती कोशिशुनि जी वाखाण करे रही आहे। असां सिफ़ारती महाज़ ते समूरनि मुल्कनि खे अहमियत ॾिनी आहे। रूस खे नज़रअंदाज़ नाहे कयो वियो। हिकु वफ़द रूस में मौजूदु आहे। उत्तर वज़ीरिस्तान में सिक्योरिटी फोर्सेस जो ॻुझ इतलाती ऑपरेशन 14 भारतीय स्पॉन्सर्ड ख़्वारिजी मारिजी विया। ISPR मूजिबि 2 ऐं 3 जून ते सिक्योरिटी फोर्सेस उत्तर वज़ीरिस्तान जे इलाइक़े दताखिल में ॻुझ इतलाती ऑपरेशन कयो। 14 भारतीय स्पॉन्सर्ड ख़्वारिजी मारिजी विया। इलाइक़े में क्लीयरेंस ऐं सैनिटाइज़ेशन ऑपरेशन जारी। भारतीय सरपरस्ती में दहशतगर्दी जे मुकमल ख़ात्मे ताईं ऑपरेशन जारी रहंदा। सिक्योरिटी फोर्सेस मुल्क मां दहशतगर्दी जे नासूर जे ख़ात्मे लाइ पुरज़म आहे। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त इंसानियत जे दुश्मन दहशतगर्दनि जे नापाक इरादनि खे मिटी में मिलायो वेंदो। सिक्योरिटी फोर्सेस जी पेशेवरानी महारत जे ज़रिए असां दहशतगर्दनि खे जल्द पाणा पटे छॾींदासीं। हुकूमत सिक्योरिटी फोर्सेस मुल्क मां दहशतगर्दी जे मुकमल ख़ात्मे लाइ पुरज़म आहिनि। सदर आसिफ अली ज़रदारी पारां भारतीय स्पॉन्सर्ड 14 ख़ारजनि खे जहनम भेड़ो करण ते सिक्योरिटी फोर्सेस खे ख़िराज तहसीन पेश। सदर ज़रदारी चयो आहे त दहशतगर्दनि जे मुकमल ख़ात्मे ताईं सिक्योरिटी फोर्सेस जूं कार्रवाइयूं जारी रहंदियूं। मलीर जेल मां फ़रार थियल वधीक 11 कैदियुनि खे गिरफ़्तार करण जी दावा। जेल अख़्तियारनि मूजिबि गिरफ़्तार कैदियुनि जो अंग 105 थी वियो। 111 कैदी अञा बि मफ़रूर आहिनि। गिरफ़्तारी लाइ ऑपरेशन जारी आहे। जेल अख़्तियारनि जो चवणु आहे त फ़रार थियल कैदियुनि जी गिरफ़्तारी लाइ घरनि ते छापा बि हया पिया वञनि। रज़ाकारणी तौरु वापसि ईंदड़ कैदियुनि सां रिआयत कई वेंदी। मलीर जेल मां कैदियुनि जे फ़रार थियण जो केस शाह लतीफ़ टाउन थाणे ते दाख़िल। केस में मुक़ाबले क़त्ल जे इरादे ऐं फुर समेत दहशतगर्दी जा कलम शामिल। सिंध हुकूमत मलीर जेल में पेश आयल वाक़े बाद जेल खाते में अहम इंतज़ामी तब्दीलियूं करे छॾियूं। जेल खाते में इंतज़ामी उहिदनि ते मुक़ररनि लाइ कानून में तब्दीलियूं कयूं वयूं। वक़्ती गवर्नर सिंध अवैस कादिर शाह ऑर्डिनेंस जारी करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। ऑर्डिनेंस जे ज़रिए इंतज़ामी रूल्स में तब्दीलियूं कयूं वयूं आहिनि, जंहिं तहत IG जेल समेत DIG ऐं जेल सुपरिटेंडेंट जे उहिदनि ते सिविल सर्विस जे ऑफिसर्स जूं मुक़ररियूं कयूं वेंदियूं।
जेलनि वारे वज़ीर अली हसन ज़रदारी मलीर जेल जी सिक्योरिटी खे वधीक बहितर बणाइण जी हिदायत करे छॾी। सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी मलीर जेल जो दौरो करे कैदियुनि जे फ़रार थियण वारे वाक़े जा तफ़सील वरिता। सूबाई वज़ीर मलीर जेल जे मुख़्तलिफ़ हिसनि जो दौरो करे कैदियुनि सां मुलाक़ात कई। अली हसन ज़रदारी कैदियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त मुंहिंजा भाइर आहियो, सुभाणे ॿीहर ईंदुसि ऐं तव्हां जूं ॻाल्हियूं ॿुधी मसइला हल कंदुसि। जेल इंतिज़ामिया नई आई आहे, अवां सां मुकमल सहकार कंदी। कराची में छंछर ताईं मामूली रोईअ जे ज़िलज़िले जा लोॾा ईंदा रहंदा। चीफ मेट्रोलॉजिस्ट अमीर हैदर लखारी जी दावा। कराची शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गुज़िरियल राति को 3 भेरा ज़िलज़िले जा लोॾा महसूस कया विया। शिदत 3.1 महसूस कई वई। गहराई 30 खां 80 किलोमीटर ताईं रिकॉर्ड। कराची में 1 जून खां हिन वक़्त ताईं 26 भेरा ज़िलज़िले जा लोॾा महसूस कया विया आहिनि। ख़ानगी इदारे अर्थक्विक रिसर्च सेंटर हलंदड़ हफ़्ते कराची में वॾे ज़िलज़िले जो ख़दशो ज़ाहिर करे छॾियो। चीफ मेट्रोलॉजिस्ट अमीर हैदर लखारी जो चवणु आहे त दुनिया में ज़िलज़िले जी अॻकथी जे हिन वक़्त ताईं का बि टेक्नोलॉजी मौजूदु नाहे। जापान जहिड़ो तरक़ी याफ़्ता मुल्क बि अहिड़ी अॻकथी नथो करे सघे। दुनिया में लखनि जी तादाद में अहिड़ी नोईअ जा ज़िलज़िला ईंदा रहंदा आहिनि। हिकु हफ़्ते ताईं अहिड़ी तरह जे मामूली ज़िलज़िले जा लोॾा ईंदा रहंदा। कराची जे इलाइक़े डिफेंस में भेनरुनि ॾाढो नौजवान ते तशदुद करण बाबति जवाबदार सलमान फारूकी ज़मानत लाइ अदालत में दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी। एडिशनल डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज ॾखण जी अदालत 5 जून लाइ सरकारी वकील खे नोटिस जारी करे छॾिया। केस जो जांच ऑफिसर बि तलब। जवाबदार सलमान फारूकी जो वकील नईम कुरैशी अदालत आॾो पेश थियो। जवाबदार सलमान फारूकी 2 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस जी तहवील में आहे। वकील जो चवणु आहे त जवाबदार ख़िलाफ़ धमकियूं ॾियण जो केस ज़मानत जोॻो आहे। मुतासिर सां को ज़ाती जहिड़ो न आहे, मामिलो ठाह जोॻो आहे। इस्लामाबाद में क़त्ल थियल टिकटॉकर सना यूसुफ जे केस में गिरफ़्तार जवाबदार उमर हयात उर्फ़ काका ॾोह जो एतराफ़ करे वरितो। पुलिस जवाबदार खे जुडिशियल मैजिस्ट्रेट एमन शहज़ाद जी अदालत आॾो पेश कयो। अदालत जवाबदार उमर हयात जी सुञाणप परेड जी दरख़्वास्त मंज़ूर कंदे 14 ॾींहनि जे जुडिशियल रिमांड ते जेल माणे छॾियो। फौती कोटा ते पुलिस खाते में भर्तियूं न करण वारो केस सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री सिंध हुकूमत जी अपील अणसराइती हुअण जी बुनियाद ते ख़ारिज करे छॾी। 3 रुकनी बेंच जो सुप्रीम कोर्ट जी फौती कोटा जे फ़ैसिले ते बि एतिराज़। जस्टिस मोहम्मद अली मज़हर चयो आहे त सुमूटो तर्ज़ ते केस लाइ सॼे मुल्क में वकड़ में आंदो पियो। संगीन नोयत जे मामले खे आइनी बेंच मोकिलणु घुरिजे हा या लार्जर बेंच ठाही वञे हा। एडिशनल एडवोकेट जनरल चयो त सुप्रीम कोर्ट जे हिन फ़ैसिले बाद फौती कोटा जा घणा केस अची चुका आहिनि। अञा वधीक ईंदा। अदालत जो एडिशनल एडवोकेट जनरल ते कावड़ जो इज़हार। जस्टिस मोहम्मद अली मज़हर चयो त अवां अदालत खां हक़ीक़तूं लिकायूं, इहा सुठी ॻाल्हि नाहे। ऑफर लेटर जारी थियण ऐं सिंध हाई कोर्ट जे फ़ैसिले बावजूदि बि अपील खणी आया आहियो। खीरथर जबल जी पहाड़ी सिलसिले में कारोकोट पर जंग खे लॻल बाहि ते 3 ॾींहं गुज़रण बावजूदि ज़ाब्तो न अची सघियो। बाहि जो जाइज़ो वठण लाइ कराची खां पहुतल फायर ब्रिगेड जी टीम डीसी दादू सां गॾु कारोकोट रवानी। डीसी दादू चयो आहे त खीरथर जबल जी पहाड़ी सिलसिले में सुकल वणनि ऐं ॿूटनि खे बाहि लॻी, जेका इंसानी आबादी लाइ नुक़सानकार न आहे। सिंध में बेरोज़गारी ऐं गुरबत समेत ॿियनि सबबनि जे करे 3 औरतुनि समेत 6 ॼणनि आपघात करे छॾियो। दोदापुर वेझो ॻोठ दिलदार मंदराणी में बेरोज़गारी खां तंग थी 18 वरनि जे नौजवान आसिम मंदराणी पाण मथां पिस्टल जो फायर करे आपघात करे छॾियो। नसीराबाद भरिसां ॻोठ सादिक गवास वासी 48 वरनि जो एजाज़ मला गुरबत खां तंग थी ज़हरीली दवा पी ज़िंदगी जो अंत आणे छॾियो। खोरवा भरिसां ॻोठ मोहम्मद मूसा आथिलो में 3 वरनि जे नौजवान अब्बास अली पुट रमज़ान आथिलो फाह खाई आपघात कयो। वारसनि जो मौक़फ़ ॾियण जी कानूनी कार्रवाई खां इनकार। झोल भरिसां ॻोठ फ़कीर सूबर महर में गुरबत सबब 20 वरनि जी नारी शबाना शर फाह खाई ज़िंदगी जो अंत आंदो। सूबो देरो वेझो ॻोठ कमाल फ़कीर लाशारी में नारी सवेरा धी भाग्यू लाशारी घरू परेशानियुनि सबब फाह खाई आपघात कयो। निंगर पारकर भरिसां ॻोठ हरी जो वांढियो मां 3 वरनि जी नाजो ज़ाल हमीरू कोली जो वण सां टंगी लाश हथ। पुलिस जो चवणु आहे त ज़ाल ऐं मुड़ुस विच में झेड़ो थियो हो। ख़ैरपुर भरिसां ॻाढ़ी पुल वारे इलाइक़े जे रहिवासियुनि मजीदा चांडियो 2 वरनि जी धीउ रज़रीना ऐं 3 वरनि जे पुटु सालार खे ज़हरीली दवा पीअण बैदि पाण बि ज़हरीली दवा पी छॾी। गणती जोगी हालत में अस्पताल मुंतक़िल।
कश्मीर ज़िले में अमन अमान की सूरत हाल बेहतर न थी सघी। कंदकोट में अॼु वधीक हिकु ॼणो क़त्ल। रिसालदार वारे इलाइक़े में कार न बीहारण तां हथियारबंदनि फायरिंग करे ॾिनी। गोलियूं लॻण सबबि नंदो शेख मारिजी वियो। बख्शापुर भरिसां बि हथियारबंदनि जी इंडस हाईवे ब्लॉक करे मुसाफ़िर गाॾियुनि मां फुरलुट। छणको स्टाफ वटि हथियारबंदनि मुसाफ़िर वेननि कारनि समेत ॿिनि गाॾियुनि खे रोके 1 कलाक ताईं बिना फुरलुट कंदा रहिया। ॾोहारियुनि पारां गाॾियूं न बीहारण ते फायरिंग बि कई वई। इलाइक़े में दहकाव तंगमाणी वेझो बि हथियारबंदनि पारां इंडस हाईवे ब्लॉक करे मुसाफ़िरनि खां फुरलुट। शहरी इतिहाद पारां बदअमनी ख़िलाफ़ ॿिए ॾींहुं बि वेन टर्मिनल वटि बुख हड़ताली कैम्प क़ाइमु करे एहतजाज कयो वियो। शहरियुनि जो चवणु आहे त क़त्ल फुरूं ऐं धाड़ा मामूल बणिजी विया आहिनि। पुलिस अमन अमान जी सूरत हाल बहाल करण में नाकाम थी वई आहे। नारा के नालबा निकिरंदड़ वाहन की पुछड़ी में पानी न पहुतो। बिरपुरखास में आबादगारनि जो ॿिए ॾींहुं बि धरणो जारी। सिंध आबादगार बोर्ड जो अॻवान उमर बुखियो सरफराज़ जड़ेजो ॿिया वॾे अंग में शरीक। आबादगार अॻवाननि चयो आहे त पुछड़ी में पानी खोट आहे, वणनि जी पौखी बि न थी सघी आहे। ॿिनि ॾींहंनि खां सरापा एहतजाज कयूं पर अफ़सोस हिन वक़्त ताईं को बि आपाशी अमलदार गाॾियुनि लाइ नाहे पहुतो। मुतालबा न मञिया विया त ॿारनि सां गॾु ईद बि रोड ते मल्हाईंदासीं।